नाज़रीन, करमपुर में अहम ख़बर है जो गांव सां शेयर कयूं पिया। करमपुर बसां करमपुर थाने जी हद इलाही बख्श पिजाणी लाड़े वटि इंडस हाईवे ते दाड़ियलनि काह करे अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में ट्रक क्लीनर वाहिद पठाण ज़ख़्मी थी पियो ऐं ट्रक ड्राइवर राशिद पठाण खे हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे कचे तरफ़ खणी फरार थी विया। वाक़े जी इतलाह ते हद जी करमपुर पुलिस वाक़े वारे हंधि पहुची हथियारबंद नता ज़ख़्मी थियल क्लीनर खे इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल कयो। करमपुर पुलिस हथियारबंदनि जे पेरे पोयां वहियल आहे। ॿिए तरफ़ वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो GT न्यूज़ करमपुर।